सलाम वालेकुम दोस्तों। ईयर मां बीठो आहियां वादी मलकान में। हे वादी मलकान आहे। इन वादी मलकान में बि मां कमु करे चुको आहियां। हे पोयों ॾिसो था न, हे विलो आहे, विला हिते ठहे पियो। मां कमु पोइ कया ई उन वक़्तु उहो तव्हां मथे कोट ॾिसो था न, मथे कोट, जबल मथे कोट आहे। उते हिकिड़ो साईं हुसैन शाह कंबर वारे जो फ़क़ीर कमु कंदो हो, फ़क़ीर अली, जेको ख़ैर मोहम्मद आरिजा जो आहे। सो उहो मिलियो, उन सां गॾु कचहरियूं थियूं। मुंहिंजो बिजली जॾहिं बि कटिजी पियो वञे त मूंखे अली पाण वटि घुराए पोइ मानी दानी खाऊं पिया, वेहूं पिया, कचारी पिया कयूं। सो साईं हुसैन शाह जो फ़क़ीर हो अली। अली तव्हांजो महिरबानी बाबा, यादगिरियो आहे। सोचियुमि त पंहिंजे यादगिरीअ में अलीअ खे यादि कयां। सो हिते जेकॾहिं तव्हां ॾिसो था न, हे ॾिसो ट्रांसफार्मर, हिते सॼो पाकिस्तान वांगुरु इहा तंबा आहिनि, तारनि जा तंबा। इहो ई सिस्टम आहे माशाल्लाह। जंहिं वक़्तु मां हिते हूंदो हुउमि न, मींहुं वसंदो, गाॾी बीजी वेंदा हुआ, गाॾियूं न हलंदा। ऐं राति जो मग़रिब खां पोइ काफ़ी ऊंदाही हुयो। मुंहिंजे पोयों तव्हां ॾिसंदो न, इहे जेके आहिनि, इहे विला वग़ैरह ठहियल आहिनि। सो हे बिल्डिंग आहे। ऐं हिते जर जो पाणी हूंदो हो। अच्छा, जॾहिं मग़रिब थींदो आहे न, मग़रिब जे टाइम हितां तव्हां ॾिसंदो ॾिसो अॻिते जबल नज़र अचनि था। मग़रिब जे टाइम ओॾो ताइफ़ जूं बतियूं नज़र ईंदा आहिनि, जेके बल्ब, जेके स्ट्रीट लाइट्स आहिनि, बल्ब मां चवां थो, जेके स्ट्रीट लाइट्स वॾा आहिनि, उन्हनि जो रोशनी नज़र ईंदो आहे। ऐं ही वादी मलकान इन करे अहमियत जो आमिल आहे, जो मौला अली करमुल्ला वजहू जॾहिं बि मदीने पाक खां मके शरीफ़ ईंदा उमिरे ते, त हिन वादी मलकान में इस्तराह ज़रूरु कंदा हुआ, आराम कंदा हुआ। आराम करण खां पोइ हू वञी उमिरो अदा कंदा हुआ। सो सोचियुमि अपडेट आहे, अपडेट तव्हांखे मां ॾियां। वधीक दुआनि में यादि।